जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। जीअं की अॼु ॾियारी जो पर्व आहे 12 नवंबर 2023 में कार्तिक मास जी अमावस्या जो पंहिंजी ॾियारी जो पर्व मल्हाईंदासीं। इन जो इंतज़ार पाण सभिनि सनातनी हिंदू धर्म में सभिनि खे रहंदो आहे, छोकी इहो सभिनि खां महत्वपूर्ण ऐं सभिनि खां वॾो त्योहार आहे। इन ॾींहुं पंहिंजा भॻवान श्री राम, माता सीता ऐं हुनजा भाउ लक्ष्मण अयोध्या पे लौटिया। इहा अधर्म ते धर्म जी जीत आहे, असत्य ते सत्य जी जीत आहे। त सभिनि अयोध्या वासियुनि भगवान श्री राम जो स्वागत ॾीया ॿारे करे उन्हनि जो स्वागत कयो हो। इन ॾींहुं पाण माता लक्ष्मी जी ऐं भगवान श्री गणेश जी विशेष करे पूजा कंदा आहियूं। ॾियारी जो पर्व इहो 5 ॾींहं इहो पर्व हलंदो आहे, जेको धनतेरस खां शुरू थींदो आहे। पोइ नंढी ॾियारी, जंहिंखे नरक चतुर्दशी भी चईंदा आहियूं ऐं रूप चौदस चईंदा आहियूं ऐं काली चौदस भी चईंदा आहियूं। इन ॾींहुं भगवान श्री कृष्ण 16,000 महिलाउनि खे नरकासुर खां आज़ाद करायो हो। ऐं इन ॾींहुं ॿिए कहिड़े बि ॾींहुं पाण यम दीपक कोन जलाईंदा आहियूं। इन ॾींहुं पाण यम दीपक शाम जो नंढी ॾियारी जे ॾींहुं जलाईंदा आहियूं। पोइ ईंदी आहे पंहिंजी ॾियारी। इन खां पोइ ईंदो आहे गोवर्धन पूजा कंदा आहियूं ऐं इन खां पोइ ईंदो आहे भाई दूज। इहो 5 ॾींहं जो पर्व पाण सभई धूमधाम सां हिंदू सनातनी धर्म में सभई मल्हाईंदा आहियूं। इन ॾींहुं सभई माण्हू फटाका भी आणंदा आहिनि, चईंदा आहिनि न फटाका भी ॿारना आहिनि त सोचे वीचारे करे पंहिंजे घर में ॿारनि जो विशेष करे पाण खे ध्यानु रखिणो आहे कि पंहिंजा ॿार किथे बीठा आहिनि, कीअं बीठा आहिनि, उन्हनि जे अॻियां बीह करे उहे फटाका ॿारनि। ऐं ॿियो चवंदा आहिनि न कि कुबेर जी भी इन ॾींहुं पूजा थींदी आहे। ख़ासि करे इन ॾींहुं किसान भाउर भी जेके धाणा हूंदा आहिनि उहे पंहिंजे खेतनि में बोईंदा आहिनि कि उन्हनि जो धन धान्य जी वृद्धि रहे। ऐं पाण खे भी ख़ासि करे धाणा ऐं ॿियो झाड़ू ज़रूरु आणिणो आहे ऐं ॿियो लूणु। त धाणा पाण खे इहे पूजा में रखिणा आहिनि, पोइ पंहिंजी तिजोरी में रखिणा आहिनि ऐं थोरा पोखे रखिणा आहिनि। त जीअं धाणा वधी वेंदा आहिनि पंहिंजे जीवन में ईअं ई ख़ुशहाली ऐं बरकत ईंदी रहे। उहे ई धाणा खणी करे पाण खे तिजोरी में रखी रखिणा आहिनि त पंहिंजे जीवन में धन धान्य वधंदो रहे ऐं धन संपदा वधंदी रहे। त ईअं अचो पाण 12 नवंबर मल्हायूं पाण ॾियारी। त तव्हां सभिनि खे ॾियारी जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। जय श्री झूलेलाल।